Jhulelal, very warm welcome to all of you. Today, as you know, summer has started. Our mangoes are season shuru thi hai. She is very well known, multi-talented, excellent, always helping for others. Jai Jhulelal aunty. जय झूलेलाल। ताजो मंदिर त एॾो सुहिणो आहे, हिते ई वेही करे जीअं लॻे थो कि बसि वेठा ई हुजो। हाणे असां वृंदावन तां पहुचो, ॾिसो। जय जय श्री जय राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। सही ॾाढो सुठो लॻियो। हाणे मां आंटी तव्हांजे घर आई आहियां त मूंखे तव्हांजो मैंगो साड़ी बि पाती अथव, ब्यूटिफुल यूर लुकिंग। सो मैंगो जो तव्हांजे छा छा सेखारींदव? जंहिंसां मैंगो जो चूज़ कयो अथव त पहिरियों मैंगो चटनी सेखारींदीमांव, मैंगो जा चांवर सेखारींदीमांव, मैंगो जी करी सेखारींदीमांव, ऐं मैंगो जो पाना सेखारींदीमांव, मैंगो जो सैलेड सेखारींदीमांव। हे त ॾाढो सुठो थियो। हुन खां पहिरियों थोरो करो, जीअं तव्हां घर ई मंदर ऐं सोशल वर्क कंदा आहियो त थोरो करो हुनजे बारे में बि थोरो असांखे ॿुधायो। सोशल वर्क में हाणे मुंहिंजो आम पाना एॾो मशहूरु थी वियो आहे त सभई चवंदा आहिनि न ठाहे करे ॾे, त मां चवंदी आहियां ठीकु आहे, भॻवान हथ ॾिना आहिनि त उन्हनि खे असां सफल कयूं। त जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि जे वास्ते मां इहो आम पाना ठाहे करे सॼो ॾींहुं विकिणंदी आहियां। आंटी तव्हां एॾी चैरिटी बि कंदा आहियो, थोरो घणो हुनजे बारे में असांखे ॿुधाईंदव? ज़रूरु ॿुधाईंदसि। आम पाना ठाहींदे मूंखे मन में आयो भई जॾहिं असांखे हेतिरो हथ में जस आहे त भई असां छो न कुझु सोशल कमु कयूं जंहिंमें ज़रूरतमंदनि जी थोरी असां मदद कयूं। सॼो ॾींहुं वेही करे पंहिंजो टाइम पास करण खां हथ पंहिंजा सफला कयूं। त मां रोज़ु आम पाना ठाहे करे जेके घुर्ज वारा आहिनि उन्हनि खे 100 रुपए बाटल में असां ॾींदा आहियूं, अची पाण सभु वठी वेंदा आहिनि। ऐं उन में जेके पैसा ईंदा आहिनि उहो हाणे सीज़न आहे ॿारनि जी स्कूल जी फीसिस भरण जी, ग़रीबनि जी, त उहो फीस में वेंदा आहिनि या कंहिंजे दवा में वेंदा आहिनि, कंहिं ॿार खे कुझु प्रॉब्लम आहे उन में वेंदा आहिनि। ऐं हिन साल असां ॿारनि जे वास्ते क्लास स्टार्ट कयो आहे, गीता क्लास फ्री पढ़ाईंदा आहियूं, पर आर्ट एंड क्राफ्ट सभु ॿारनि खे सेखारियूं था। त टीचर जा पैसा मां हिन आम पाना मां कढी करे टीचर खे महीनो 10,000 ॾींदसि, छो त उहा बि ॾाढी घुर्जमंद आहे। इन जे करे पोइ ईअं जेके बि पैसा ईंदा आहिनि, जीअं गोभी गजर जी खटाइण सॼो साल पाईंदी आहियां, पर उहे पैसा उहो दॿो अलॻि हूंदो आहे। मां लागत कुझु न खणंदी आहियां, जेको बि ईंदो आहे उन बॉक्स में रखंदी आहियां। जीअं अॼु सुबुह जो हिकदमि 11 पंडित आया घर में, लंघंदे पाईंदे बद्रीनाथ वारा ईंदा आहिनि वेंदा आहिनि, त दान पुण्य बि इन मां कंदी आहियां। भई ॾाढा घुर्जालू आहिनि, थोरो पंहिंजो बि विझंदा आहियूं, थोरो हथ सफला करे जेके पैसा ईंदा आहिनि सभु उहो उन में यूज़ कंदा आहियूं। उहो पैसा मां हथु न लॻाईंदी आहियां, कुझु बि घुर्जमंद वास्ते के ॾींदा। हाणे हिकु छोकिरीअ खे ॾाढी तकलीफ़ आहे, 60,000 रुपया माउंट कार्मल कॉलेज में भरणा आहिनि, त सभिनी खां थोरा पैसा वठी पंहिंजा विझी करे उनखे मिड़ई उनखे स्कूल कॉलेज जी फीस था भरियूं। बसि इहे कम असां कंदा रहंदा आहियूं। ऐं उन खां अलावा जिन घरनि में भई कपिड़नि जी ॾाढी वेस्टेज था कनि, कपिड़ा सुठा कपिड़ा फिटी था करे सघनि, उन्हनि कपिड़नि खे मां वठी अची करे हो आयरन करे बि ॾींदा आहिनि, पर टेलर विहारियो आहे जिन खे घुर्जमंद आहिनि, जेके नौकरीअ ते वञनि था, कपिड़ा वठण जे उहो क़ाबिल आहिनि, उनखे उहे सुठा कपिड़ा बीटी महीने ईंदियूं आहिनि, अची करे वठी वेंदियूं आहिनि। एॾो सुठो तव्हां कमु कयो था, असांजो त तव्हां एॾो सुठो कमु कयो था। असां नसीब वारा जो तव्हां सां असांखे हिते वेही करे टाइम मिलियो ॻाल्हाइण जे लाइ। त आंटी हाणे थोरी तव्हां खां रेसिपी बि सिखो, जेको तव्हां पहिरीं रेसिपी हाणे असांखे सेखारींदो। हे मंदर में उथण तो दिलि त नथो थिए, पर किचन में वञी करे थोरो रसोई बि करणी आहे हाणे तव्हां खां सिखणो आहे। त तव्हां पहिरीं रेसिपी छा रसम सेखारींदो असांखे? हा, पहिरीं रस्म तव्हांखे अंब जी करी थी सेखारे। अंबनि जी करी, वाह, इहा त ॾाढी सुठी करी ज़िंदगी में घणी खाधी अथव जी। टमाटनि जी करी जाम खाधी अथव। हाणे सीज़न में अंब जी करी खाओ, आम पाना पीओ, लस्सीअ खां वधीक थाधल थींदी अथव आम पाना। माण्हू चवंदा आहिनि आम पाना छा थींदो आहे? बांके बिहारीअ खे जीअं गर्मी चालू थींदी आहे, अप्रैल 1 स्टार्ट थिया आहिनि, ऐं आम पाना ठाकुर जेके भोग लॻंदो आहे, उते एतिरी गर्मीअ में बि कुझु ज़रूरत न आहे, कोई तव्हांखे भई ग्लूकोस पीअण जी बि ज़रूरत न आहे। आम पाना एतिरो फ़ाइदेमंद कंदो आहे पेट वास्ते ऐं गर्मीअ वास्ते। इन करे आम पाना बि सेखारींदीमांव, अंब जो सैलेड बि सेखारींदीमांव, करी बि सेखारींदीमांव, उनजी पिकल बि सेखारींदीमांव, चटनी बि सेखारींदीमांव। त अचो हाणे असां शुरू कयूं। आंटी हाणे तव्हां मैंगो जी करी जी रेसिपी असांखे सेखारियो था, त पहिरियों तव्हां तेल था विझो बाटीअ में? हा, ख़ाली बाटी आहे, हुन में तुर तेल थी विझां। अच्छा, पोइ तंहिंखां पोइ थी विझां, तेल थोरो गरम थिए, तंहिंखां पोइ विझंदमि जीरो कढी वठां मसाले। हा, तव्हां हिन में राई था विझो? हा, थोरो राई थी विझां,
जी थोरी मेथी थी विझां ऐं थोरो जीरो थी विझां। हे जंहिं महिल ॻाढ़ो थी वेंदो तंहिंखां पोइ मां विझंदसि थोरी हिंग, तंहिंखां पोइ दालचीनी ऐं लौंग विझंदसि हे तेल गरम में। मसालो भी हिन में ही विझो हा सुठो अथव हा हिन में। अच्छा लग जाएगा हे हिंग था विझो हाणे। हा हिंग, तंहिंखां पोइ सावा मिर्च, करी पत्तो, तंहिंखां पोइ टमाटा। अच्छा टमाटा त हे सॼो सिम फ्लेम में अथव हा तव्हांजो? सिम फ्लेम जीअं सड़े न करे। जी हे कढ़ी पत्तो विझो अथव त हो जेसि ताईं टमाटो हाणे ॻरे जेसि ताईं टमाटो करे हे मां तव्हां छा ठाहे रखियो हे अथव? अंब जो रस कढी रखी आहे, अंब वढे करे मिक्सीअ में चर्न करे रखियो आहे। अच्छा हाणे हिन में बिना खंड जे बिना कंहिं बि शइ जे सिर्फ़ु अंब जो पल्प कढणो आहे। हिनखे कढी करे हिन में विझणो बेसण, अच्छा तंहिंखां पोइ विझणी आहे ॾही। हाणे हिनखे चर्न कंदासीं असां। मिक्सी में हिनखे चर्न कयो? हा तुरगुर विझी करे। अच्छा त हिन मिक्सीअ में न, चर्नर सां थी कयां। त हिन में तव्हां विझो अथव दही, बेसण, गुड़ ऐं मैंगो पल्प। मैंगो पल्प। हाणे मां हिनखे चर्न थी कयां। हाणे हे सॼो चर्न थी रहियो आहे, जेको घाटो थी वेंदो बेसण बि मिली वेंदो, सभु मिली वेंदो हिन में। तंहिंखां पोइ टमाटो ॻरण खां पोइ इहो पल्प हुन में विझंदासीं। बेसण चङी तरह ॻोरा न हुजनि, हुन में मिली वञे त पोइ करी ॾाढी रह ठहंदी। हे तव्हां टमाटो हाणे थी वियो आहे, तव्हां हुन में बेसण ऐं हे विझी सघी अथव पानी मैंगो पल्प। हा मैंगो पल्प विझी करे थोरो पाणी विझी करे हुनखे घाटो चङी तरह टकाइणो आहे। हाणे हुनखे जीअं करी टकाईंदा आहियूं अच्छा तीअं टकाइबो आहे हिनखे हाई फ्लेम ते। जी हिन में तव्हां पाणी था विझो। पाणी विधमि, लिटिल ॻाढ़ा मिर्च विझंदसि, थोरा ॻाढ़ा मिर्च, थोरी हैड ऐं लूणु, सॉल्ट फॉर टेस्ट। लाल मिर्च